तलहार लगे एमपीए जे पुट जो कमदार हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थी पियो आहे। जॾहिं त अॻूणे टाउन चेयरमैन जे गिरफ़्तारीअ लाइ वेंदड़ पुलिस ते ॻोठाणनि हमलो कयो, जंहिं जे नतीजे में सीआईए इंचार्ज ज़ख़्मी ऐं गाॾियुनि जा शीशा टुटी पिया आहिनि। रिपोर्टर पहलवान लाशारी मूजिबि एमपीए अलाबख्श टालपुर जे पुट मीर इमरान टालपुर जो कमदार उस्मान मल्हा हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थी पियो, जंहिं तलहार पुलिस खे बयान ॾिनो त अॻूणे टाउन चेयरमैन मीर शाहिद टालपुर खेसि गोलियूं हणी ज़ख़्मी कयो आहे। तलहार पुलिस जो अटालो मुल्ज़िम मीर शाहिद जी गिरफ़्तारीअ लाइ ॻोठ दाबड़ो वञी रही हुई त ॻोठाणनि पुलिस जी रस्ता रोक कई, माण्हुनि पथराव करे मोबाइलनि जा शीशा भञी छॾिया, जॾहिं त अहलकारनि खे मार कुट कई, जंहिं जे नतीजे में सीआईए बदीन जे इंचार्ज अब्दुल रहीम खोसो समेत 4 अहलकारनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि, जिन खे इंडस अस्पताल बदीन नियो वियो। अहिड़ी सूरतहाल बाद पुलिस वापसि मोटी वई। राति ताईं वाक़े जो को केस दाख़िल न थियो हो। ॿिए तरफ़ तलहार पुलिस वाक़े बाबति मौक़िफ़ ॾियण खां लवाए रही हुई।